त जबल भी खुशी में झूमंदा वण झुकी सलाम करिन जे पाक मुहम्मद करीम के धरती भी खुशी में चुमियूं पाईंदी जड़ी जगह ते हुजूर कदम रखे तो असा न सुञातो आ पर मुझे मिठड़े साईं के पत्थर न सुञातो जो पत्थर सख्त हुंदा हिन हुजूर जे कदमन जी बरकत जे करे पत्थर जमीन भी वा पत्थरीली धरती भी गुलाब जे गुलन का वधिक नरम पे थी प्यारे पैगंबर करीम के तू मा न सुञातो आ हिकड़ो काफर बदवी मोरे साईं जे सामो आयो अर्ज के सोना मा तो ते कलमो पढ़ा पर मुझा साईं हिकड़ो मुझो सवाल आ न तवा पूरो कंदो न मां कलमो पढ़ंदम पाण फरमाइन था ओ जंगल जा बदवी बुधाए केड़ो सवाल आ साईं के चई सही मुझे टुबड़े में बुधाए केड़ी शे बंदा पाण फरमाइन था मां बुधाया के न अंदर वारी शे बुधाए के सजी अंदर वारी बुधाए त मां त देरी न कंदम आके सुधो कलमो पढ़म मदीने जे मीर फरमाइन जो ढक्कन त खोल जी जो ढक्कन जो खोले त अंदरों गोह निकती अल्लाहु अकबर गोह त मानुन को भजंदी आ जिए जो निकती अची स्पीड वरताई झंग दे जबलन दे पानी दे मुह कयई वो कावड़ जी काफर तो चवे साईं है त भजी वई वडी मेहनत सा निंड्रू फिटाए न के फासायम सजी रात जागम कोड़ की अजम मिल के फासायम है त वई पाण फरमान त शिकारी हे न भजंदी मोटी दी से काडो मोटंदी हो भजी वई पाण करीम फरमायो तू नथो सुञाणे पर इहा मुखे सुञाणी दिया चई दे सुभान अल्लाह चे तो साईं को न मोटंदई वाह सोना तुझे शान ता सदके वञा चई दे सुभान अल्लाह साईं गो के सजन था या जब इरजे इलंगी गो काडे पोते मोटी आ जी गो जो मिठे मुहम्मद करीम जा प्यारा जुमला जो बुधा ये पोते मोटी हुजूर जे कदमन में किरी पई पेरन के चुमियूं भी पाए साईं जन गो सा गालाइन था गो काडे पई भगी वने अर्ज के सोना मुखे पतो न हो को तू साईं बीठो आ माखे त भुखियो उन्यायो हिन जालिम मुखे हिन बंद करे छडियो टुबड़े में न पानी न मानी न खोराक का शय मुजो साह बन करे मा तो पानी पिया हयाती बचाया पाण फरमाइन त गो वञ तो के मोकला खाई पिया गो जो सोना मुझा दिल पर नबी पाक मुहम्मद अरबी कैसे जी जरूरत ना है खान पीण की जरूरत ना है मिठा तो मुहम्मद जे चेहरे जो दीदार कम बुखत वई उन्नत वई पर थक भी लही वया अल्लाह गो हुजूर साईं के दिसे तो बुख भी लहे उन्न भी लहे थक भी लहन पर हुजूर जो आशिक हुजूर साईं के नक्शे कदम ते हलन जे ला तैयार ना है मदीने जे मीर फरमाए गो माके सुञाणे थी चवे थी हा सोना पाण फरमाइन त बुधाए मां केरा ते अंत रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन सोना सुना तो थमाए तू अल्लाह जो आखिरी नबी मुहम्मद करीम तुझे करे त जग जहान जुड़ियो पन्ने अकिल जा मुसलमानो ही जहान ठहो पर मिठे मुहम्मद करीम जे करे रब तो चवे सोना जे तोखे पैदा न कया हा त काई से पैदा न कया हा पूरी कायनात कान हुई जो असा जो मिठड़ो मुहम्मद करीम होयो आंदो जमीन जे तख्ते ते बाद में वियो कलमे वारो पर कायनात जे ठहण का अग में मिठे मुहम्मद करीम के अल्लाह से दुनिया में आंदो बाद में पर कायनात ठही न महबूब जे सदके अल्लाह से इंसानन का अग में आदम नबी के इंसान करे जड़े इंसान जी सूरत दई इंसान करे पैदा फरमायो रब से फरमाया आदम फरमाए जी रब फरमाए अच तमा तो के जन्नत जो भी दीदार कराया चई दे सुभान आदम नबी जन्नत जे मैन दरवाजे ते पहुतो चई दे सुभान अल्लाह मैन दरवाजे जी सुर्खी ते लिखियो पे हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाते शिरक भी हिरो रब्बा तो चो त कायनात में को इंसान पैदा कोन कयो थमे मुहम्मद नालो कहजो सुभान अल्लाह ढरी थी वई रब से फरमाए तो आदम नबी इनी जे करे मां जन्नत के पैदा क्यों आदम नबी इनी जे करे मां जमीन के सिज के चंद्र के हवा के हर शय के पैदा के मां आदम नबी जे इनी के पैदा न क्या हा तो जमीन पैदा न क्या हा सिज पैदा न क्या हा चंद्र पैदा न क्या हा हवा पैदा न क्या हा आदम नबी जे नी मुहम्मद के पैदा न क्या हा तो तोखे ही पैदा न क्या हा इता मालूम छो अल्लाह से पूरी कायनात पैदा कई पंजे मिठे मुहम्मद करीम जे करे चई दे न सुभान अल्लाह
ए सब कुछ ठयो मिठड़े महबूब मोहम्मद करीम जे करे। पन्ने आकिल जा मुसलमानो, अब्दुल गफार खान इंढड़ जा मुसलमानो, मदीने जे मीर जा दीवानो, इन जलसे में कुरान बुधण वारो, अल्लाह जो कसम है रहमतू रहमतू वसन थियूं जे महबूब जे सदके अल्लाह सब कुछ जोड़ियो आ। उन महबूब ते कलमो भी तो ते रब से करम करे तोखे नसीब क्यों थई। जिन 1.25 लाख नबियन भी रब को रोई दुआऊं घुरियूं त रब असा के नबी न करे आए न दिल पर ते कलमो नसीब करे। बिना घुर जे अल्लाह न महबूब ते कलमो नसीब कियो आ। उन जो थोरो ना है अब गालाए उन जो एहसान ना है। अम्मा जी झोली में अबे जी झोली में सहाबा के तकलीफूं दिसणी पयूं। सहाबा विचारन के कलमे जे करे गिच्ची में रसा विझी गीलेंदा पिया वतन, जान खल उधड़जी वई, पर उन्हनि पाक मोहम्मद जे कलमे जी दामन के न छड़ियो। असा के केड़ी तकलीफ आ। असा जो अबो मुसलमान, डाडो मुसलमान, पड़डाडो मुसलमान, घर ही सजो मुसलमान हो, असा के केड़ी तकलीफ आ। पर गाली है असा के कलमो मुफ्त में मिलियो आ तड़ी कदर ना है। जेका शे मुफ्त में मिलंदी आ उन शे जो कदर न होंदो आ। दीन तो असा जी मेहनत सा ना आयो आ। दीन सहाबा अहल बैत जी कुरान आयो। अदा ये आहे अमा गलत थो गालाया। असा के मुफ्त में जेका शे मिलंदी आ तो उन शे जो कदर उए भी न थींदो आ। एकड़ो अबो सजो डी बाजार में मजदूरी करे शाम जो 300 रुपया तगड़ी खणी अचे पुट के दींदो। 5 मिनटन में पन्ने आकिल जी बाजार में घुमी फिरी 300 खत्म करे इंदो। अब अञा ॿिया बि अथी तॾे पर कुर्बान वञा जे इहो छोरो मेहनत करे तगारी खणे पघर वहन से पेरन ताईं मजाला जो 300 खुला कराए छो तो हो अब्बे जी मेहनत है, हिन जी मेहनत आ। दीन तो असा जी मेहनत ना है, दीन साहब अहल बैत जी कुर्बानी सा आयो आ। कदर कर यार, कदर कर दीन जो कदर कुरान दे की जानिन दुनियादार नबी ने। कदर उना कोलो पछ जड़े सत्ते शहर मदीने। कदर पुछा कर तो सहाबा का पुछा कर, अहले बैत का पुछा कर। कदर पुछा कर तो अबू बकर सिद्दीक का पुछा कर, सोहने उमर का पुछा कर, सोहने उस्मान, सोहने अली का पुछा कर। ये कुरान मामूली ना है, मुफ्त ना आयो आ। ये खून जो नदियों दरिया वाहे तो असा वट पहुतो आ। बेकदरा इन कुरान जो कदर कंदे खुदा जो कसम क़यामत में सुञाणी। शायरा दुआ कदर कंदोस तड़ी के शायर हिय चवा न चे तो अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे। जिनका तू चांद था वो सितारे न रहे। क्या तो अफसोस है इन बच्चों पर जो कुरान का पढ़ना भूल गए। दुनिया के तराने तो सीखे मगर उकबा का तराना भूल गए। दुनिया जा तराना सिखियों, दुनिया जा राग सिखियों, दुनिया जे फिल्मन जा किताब पढ़ियों लेकिन सिखियों पर हिन किताब जे वेझो ही ना आया। कलमे वारा ही कबर जो तुंजो संगती, क़यामत जो तुंजो संगती है। दुनिया जा किताब इते पया हुंदई, अंग्रेजी तालीम ये सब दुनिया ते पयो हुंदई। कबर में अकेलो हलियो वींदे। जे कबर में कोई भी साण न हलंदी पर साण हलंदी तो कुरान हलंदी। मुबारक तो मां उन्हनि खे ॾियां जिन पंहिंजनि बच्चनि खे कुरान पढ़ायो आ। रहमतुन सां अॼु नवाज़ियो अथनि, तव्हां बि नवाज़ी वियो। मदीने जे मीर फरमायो, काइनात जे सरदार नबी फरमाए, मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो, फरमाए मन कर अल कुरान व अमिल बिमा फी उल बिसवालिदाहु ताजन यौमुल क़ियामह ज़ऊहु अहसन मिन ज़ऊइ शम्स। मुझे सोहणे फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह से कुरान जे हाफ़िज़ सगोरे जे अबे अम्मा जे सर जे मथां सोना ताज रखंदो। साईं भला उहे केॾा सुहिणा केॾा हसीन हूंदा। उन जी चंड जेॾी रोशनी हूंदी, सिज जेॾी रोशनी हूंदी। पाण फरमाइनि त न ज़ऊहु अहसन मिन ज़ऊइ शम्स। नबी तो फरमाए सिज चंड भी शकी शकी पिया थींदा। ओ यारो कुरान सां तालुक रखो। 5 ॾींहंनि जी ज़िंदगी अथव, 4 ॾींहं जी ज़िंदगी अथव। तॾहिं के अल्लाह वारे जो काफ़िला के ई वया हिन दार दुनिया खे छॾे। केरो आहे जो रहे हितड़े हमेशा घर वॾे। अबा हिते कोई रहंदो? अदा ॻाल्हायो त सही, कोई रहंदो? अब्बा ॾाॾा काॾे विया, पड़ॾाॾा काॾे विया, पर 1.25 लाख नबियनि जो नबी मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सदके जहान ठहियो उहा हस्ती भी कान रही। हल चल जो जहान थी तैयारी कर, मौत जी तैयारी कर, कबर जी तैयारी कर। बोड़ा कबर भी तोखे रोजानो सॾे ई थी।
ओ इंसान जा बचड़ा, ओ इंसान जा बचड़ा 70 बार चवे थी मुंह में वडी तकलीफ थई, मुंह में कीड़ा, मुंह में नांग, मुंह में विछू, मुंह में कबर जी भिकूड़ भी अथई जे मुंहिंजे अंदर अचे त सोहणा अमल खणी अच जाए। पर जे कुरान मजीद कबर में आयो, मां यकीनन चवां तो खुदा जो कसम आ कबर रहमतुन सां भरजी वेंदी। छा इरादो आ? कुरान सां ताल्लुक़ रखबो। अॼु असांजो दिलियूं कुरान खां खाली आहिनि, दीन खां खाली आहिनि। अॼु असांजा घर आबाद, होटल आबाद। अॼु दुनिया में ॾिसो न, घरनि में डिश एंटीना रखी पई आहे, कुरान मजीद मथों जारे ते पियो आहे। मजाला जो असांजो अधो खोले पड़े या असांजी अमड़ भेण न्याणी हिन खे खोले पड़े, टाइम ई कोन्हे। सॼी रात अध रात 2 बजे जो 2:30 3 बजे जो ॾिस त टीवी ते वेठियूं आहिनि। शर्म करणु खपे, हयाव करणु खपे। ऐं सुहिणो क़ुरान ॾिसई तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ई। रब जी कोरट में ही क़ुरान जे फरियादी थियो त काथों बची सघंदे। अल्लाह जो नालो थी, हिन जी इज़त कर। असांजी अमड़ भेण न्याणी मथे जो रहो लाहे करे रोज़ानो टीवी जी स्क्रीन के साफ़ करे, जो मजाला जो क़ुरान मजीद की पोती साफ़ खोले, हिन खे सफ़ाई करे, हिन खे पढ़े। पढ़ण जे लाइ टाइम नाहे। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, ओ मुंहिंजी न्याणी, ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, हिन क़ुरान खे जीअ में जायूं ॾींदे त ख़ुदा जो कसम आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हे तोखे सुञाणींदो। अॼु असांजा बच्चा, असांजा दोस्त, असांजा भाइर पंहिंजनि बचड़नि खे दीनी तालीम खां महरूम करे छॾियूं। मां राति हिकिड़ी जॻह ते वियुमि, नौजवान नौनिहाल हसीन शहज़ादो छोकिरो हो। मां पुछियोमांसि अबा क़ुरान पढ़ियल आहे? मूंखे चई मौलाना मां क़ुरान न पढ़ियो। उमिरि घणी थई? चई मूंखे चई साईं मौलाना 19 साल उमिरि आहे, पर अंग्रेजी तालीम में पहिरें नंबर ते। काथे? चई इस्लामाबाद थो पढ़ां। दुनवी तालीम पढ़ण लाइ इस्लामाबाद वेंदो, मदरसो भर में पाड़े में वेझो आहे, क़ुरान जो सबक न वठंदो, मर्द ख़बर पो पवे। हिन खां सवाइ चाढ़ो न थई, हिन सां प्यार हूंदो ई, हे कबर में ईंदो ई, क़यामत में ईंदो ई, जहन्नम खां बचाए जन्नत वठी ॾींदो ई। तॾहिं मुंहिंजे दिल पर नबी फरमाए मन कर अल क़ुरान फस्तज़हर फहल हलालहू। चई दे सुभान अल्लाह। वहर्रम हरामहू अदखलहुल्लाहुल जन्नह वशफा फी अशरतिन मिन अहली बैतिन कुल्लुहुम कद वजबत लहुम नार। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह क़ुरान वारे खे सॾु कंदो, ओ क़ुरान वारा, दुनिया में तूं मुंहिंजे क़ुरान खे जीअ में जायूं ॾिनी ही, मुंहिंजे क़ुरान खे इज़त ॾिनई, मुंहिंजे क़ुरान जो चवण वरितोई, मुंहिंजे क़ुरान चई हे हलाल थी हलाल खाइजां, हराम थी रुकजी वञजां, तूं हिननि कमनि तो बाज़ अची वएं। अॼु मां अल्लाह तो ते एॾो राज़ी आहियां, एॾो राज़ी आहियां, 8 दरवाज़ा तोखे जन्नत जा खोले ॾियां तो जाॾो दिल घुरे ई हलियो वञ। पोइ छा इरादो आहे? क़ुरान सां ताल्लुक़ हुजे, अदा नथा ॻाल्हायो, हुजे दीन सां ताल्लुक़ हुजे। चो इंशाअल्लाह हिन सां ताल्लुक़ हूंदो त बेड़ा ई पार थींदा। हदीस में अचे थो हाफ़िज़ क़ुरान वारे खे 10 माण्हुनि जी स्पेशल कोटा मिलंदी। घणनि जी? जेके जहन्नम जे गेट ते पहुतल हिन। ऐलान थो थिए हाफ़िज़ सगोरा जेके वेचारा बुढ़ा पिया आहिनि, दोज़ख जे तरे में वञण वारा आहिनि, चूंडे 10 पाण सां जन्नत वठी वञ। अचे तो हाफ़िज़ सगोरो पंहिंजा मोड़ींदो, पंहिंजा मिट ॻोल्हींदो, अज़ीज़ ॻोल्हींदो, दोस्त ॻोल्हींदो, 10 वठी जन्नत ॾे वेंदो। चई दे सुभान अल्लाह। पोइ मिट माइट रीसूं कंदा, के चवंदा यार हे नथो सुञाणे, दुनिया में असां तोखे दुनिया में साईं साईं कंदासीं, तुंहिंजा हथ चुमियासीं, नी जे करे तुंहिंजे सीने में क़ुरान हो, असां तोखे कपिड़ा वठी ॾिनासीं, तोखे असां मानियूं खारायूंसीं त दुनिया में तूं क़ुरान वारो है, क़ुरान तुंहिंजे सीने में हुयो, असां तोखे ख़त्मा खारायासीं, तोखां दुआऊं घुरायूंसीं, को हेॾो तो चिंबड़ेस, को हेॾो तो चिंबड़ेस। रब साईं फरमाए तो मलाइको छा है? चइसि हिन खे मयारूं था ॾियनि। को चवे थो मां तोखे ख़िदमत कई, खीर पीआरियो, मानी खाराई। अॼु अल्लाह खे अर्ज़ कर मन तुंहिंजी शफ़ाअत मंज़ूर करे असां जड़नि मेरनि खे बि बख़्शे जन्नत ॾे। अल्लाह फरमाए तो मलाइको जी मुंहिंजा मिठड़ा अल्लाह फरमाए जिन दुनिया में मुंहिंजे क़ुरान वारनि जी इज़त कई, मुंहिंजे क़ुरान वारनि जी ख़िदमत कई ही, इहे चिंबड़ा बीठा त छॾियोसि त इहे बि इन सां गॾिजी जन्नत में मज़ा माणे। शायरा दुआ क़ुरान वारनि जी ख़िदमत कंदो? केड़ा केड़ा कंदो? ॻाल्हायो त सही, सभई कंदो न? सभई चो इंशाअल्लाह क़ुरान वारनि जी इज़त कंदासीं, ख़िदमत कंदासीं। जे न कंदो त उते ॾुखिया थींदो। क़ुरान वारनि सां मोहब्बत कर। तरीक़े अल्लाह वारे चो रख क़ुरान सां यारी, रखंदो? रख क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी।
जन्नत जी टिकट वठणी थई त हिन दोस्त सां दोस्ती रख, हिन यार सां नीह निभाए, हिन परे सां प्यार कर। हे तुझो पतंग हिन जो परवानो हिते थी उते तो सां नीह निभाईंदो, जिते सब को छॾे वींदो हे न छॾींदो। दुनिया दौलत इते पई, माल मिल्कत इते पई होंदई, पुट इते रोंदा रड़दा रहजी वींदई, घरवारी इते रहजी वींदी, लेकिन तो सां गॾु कबर में न हलंदी, कबर में कुरान हलंदुई। पोइ सोहणा अहिड़े यार सां नीह निभाए जेको मोड़ जो यार न हुजे, तोड़ जो यार हुजे। हे सभु मोड़ जा थी खटोले ते कुल्लो ॾेई कबर ते पहुचंदई, उते कबर में लटाए करे उते तोखे समारे करे मणनि जा मण मिटी बेलचन कोडनि सां तोखे लटे पेरनि सां लता ॾेई मोटी ईंदा, पर गॾु तोसां कबर में न सुम्हंदई। कबर में गॾु रहंदो त क़यामत ते तोसां कुरान नीह निभाईंदो। अॼु वाइदो कर त बचड़नि खे कुरान पढ़ाईंदुसि, चओ इंशाअल्लाह। अदा को दुनिया ते भरवसो नाहे, कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। रब तो फरमाए हर शइ जे मथों फनायत अचणी आ, बाक़ी रहण वारी ज़ात मुंहिंजी आ। अॼु वाइदो कर त 5 वक्त नमाज जी पाबंदी बि कंदुमि, चओ इंशाअल्लाह। मदरसन जी खिदमत भी कंदुम, कुरान वारन जी खिदमत भी कंदुम। हे जहान फानिया, हितो हर कंहिंखे लॾणो आ, लॾे विया शाह ऐं तवंगर, हज़ारे हां जन खे ना कर, सुता हिन मिटीअ जे अंदर, सिघो तोखे बि सुम्हणो आ। काॾे विया माण्हू जिन नालन को माण्हू टिजंदा हा, अॼु मिट्टी में पिया थई। सिकंदर ज़ुल्करनैन जंहिंखे सिज उभरण खां वठी लहण ताईं रब से हुकूमत ॾिनी, जॾहिं दुनिया के छॾे पियो सकरात में अज़ीज़न करीबन के सॾे चई त माण्हू मरी वेंदो आ, उनजो छॾो सॼो जिस्म कफन में ढके छॾिबो आ। महिरबानी करे मुंहिंजा 2 हथ खोले छॾिजो, तॾहिं के चवण वारे चो न उजड़ गया वो बाग जिसके लाखों महली थे, सिकंदर जैसा जब जवान दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे। अब दुनिया मुंहिंजो वेंदो कुछ खणी वेंदो, नथा ॻाल्हायो। माल मिल्कियत हे कपड़ा भला साण पातल थव, ये मिट छॾींदा साईं, छॾींदा चवंदा इहे बि लाहियोसि कैंची सां कटियोसि, इहे बि कम जा न आहिनि। मुंडरी लाहियो, घड़ी लाहियो, पटका लाहियो, सभु शइ लाथऊं। खफन वारी चादर बि या नसीब, खुश नसीब उहो माण्हू जंहिंखे खफन भी मिलियो, जनाज़ो भी मिलियो, दफनायो भी पंहिंजनि। के एड़ा मानू भी असा दिठा से विचारन के खफन तो कोन मिलियो, जनाजो भी नसीब न थियो। यारो उहो ॾींहं के याद करे, मौत के याद कर, पंहिंजे खुदा के परचाए, मन पंहिंजन जो कुल्लो नसीब थे, मन जनाजो नसीब थे। एड़ो अमल करे वन जो मरण का पो क़यामत तुझो सिलसिलो हलंदो रहे। दुनिया में मस्जिद ठाए वन, मदरसो ठाए वन, जसी ते मस्जिद हलंदी मदरसो हलंदो, क़यामत तुझो सदको जारी होंदो। सरदार अब्दुल गफार खान, अल्लाह उनजी कबर ते किरोड़े रहमत बसाए, आमीन त चओ न। जंहिं पंहिंजी हयाती में मदरसो कायम करायो, जमीन मदरसे जी ॾिनई, मदरसे ठाहिण में हिस्सो वरतई। अॼु उनजी औलाद भी अब्बे जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे थी। मां यकीनन चवां थो उहो अल्लाह जो बानड़ो नेक सालियो हो। कई मर्तबा मुंहिंजी उन सां कचारी थी, आलमन सां उनजी वॾी मोहब्बत हुई, वॾो प्यार हो, वॾी मोहब्बत हुई, कुरान जो आशिक परवानो हो। पर यकीनन मां चवां थो मदरसे जे सदके अॼु कबर में हूंदो, कबर जन्नत जो बाग हूंदी। अॼो को जलसो भी उन जे लाइ ज़रूर ज़ख़ीरो बणबो हूंदो, सवाब न जो हिस्सो होंदो। तो आलमन जी खिदमत मानी भी अब्दुल गफार खान जे बंगले में आलिम सगोरा उन जा पुट खिदमत में मौजूद, नौकर खिदमत में मौजूद। हे मिनिस्टर ना हिन, वजीर ना हिन, हे कुरान जा परवाना हिन, कुरान जा दीवाना अचन था। हे वडेरा सरदार भवतार भी करे उन जा हथड़ा धवारन, उन जो खिदमत करन। खुदा जो कसम तो मां अल्लाह जे कुरान जगो चवां तो, खुशामद ना है क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहो अमल ही उन जे लाइ निजात जो ज़रियो बणजी पवंदो। शायरा दुआ मदरसा हुजन, नथा ॻाल्हायो। हक़ जे आलमन सां गॾु रहंदो, हक़ जे आवाज़ के दबाइण जे लाइ वॾी कोशिश थी कई वञे। अल्लाह कंदो हक़ के, अल्लाह तबारक व तआला बुलंद कंदो, आमीन त चओ न। को ज़मानो हो, आखिरी वाइद ख़त्म थो कयां, आलमन सगोरन के सूअर जे खलुन में बंद कयो वियो, पर हक़ जो आवाज़ बंद न कयूं। अॼु भी असांजो कायद मौलाना फजल रहमान शींह वांगुर चो इस्लामाबाद में गरजे थो, चो असां उन सां गॾु आहियूं। अवा कहिड़ा कहिड़ा गॾु आहियो? स्टेट सेक्रेटरी हितां वारो लॻे थो लॾे वियो आहे, मां वारे वाइज़ में आहे कोन।
तो मानुन के सुजाग करे सब निंद्र में पिया आहिनि मुंहिंजा दोस्तो ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो मदीने जे मीर जा आशिको हुननि वॾी कोशिश कई वॾी मेहनत कई त धरतीअ ते निज़ाम अंग्रेजी हले पर मौलाना चयो कतन ईअं न थींदो ईअं न थींदो उन्हनि इन बिल के पास करण जी कोशिश कई त मर्दनि जे मथां औरतुनि खे हुकूमत ॾियूं मौलाना चयो ईअं न थींदो क़ुरान तो चवे अर्रिजालु क़व्वामून अलन निसा कुरान चवे तो मर्द औरतुनि जा हाकिम आहिनि मां यकीनन चवां तो मुंहिंजा दोस्तो असां जूं सिंध जूं अमड़ियूं आलमनि जा वाइज़ ॿुधी बलोचिस्तान सिंध में मां त अल्हम्दुलिल्लाह घुमियो आहियां उन्हनि जी दिलनि ते आलमनि जी महिनत थियल आहे कॾहिं बि मुड़सनि ते हुकूमत न हलाईंदूं मर्दनि ते हुकूमत न हलाईंदूं छो त मदीने जे मीर जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जेका ख़ातून जन्नत हुई उहा अलीअ जे नक्शे कदम ते ज़िंदगी गुज़ारींदी हुई ऐं मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम फरमा जेका औरत मुड़स जी ख़िदमत कंदी मुड़स जी इज्जत कंदी मुड़स जो एहतराम कंदी पंहिंजे मुड़स सां गॾु क़यामत में जन्नत में हलंदी जेका औरत मुड़स ते हुकूमत हलाईंदी या जन्नत वेंदी नथा ॻाल्हायो नबी साईं फरमाए जेका मुंहिंजी न्याणी फातिमा सां गॾु जन्नत में वेंदी उहा पर्दे में रहंदी अॼु कानून इहो पास हुकूमत पंजाब में कयो आहे इंशाअल्लाह जो सिंध में इहो कानून असांखे न खपे चओ न खपे मूंखे हिकिड़े दोस्त मैसेज कयो पंजाब जा माण्हू हाणे थांव बि पाण था मल्हनि मानियूं भी होटलन तो वठी था अचनि मतो इंशाअल्लाह मानियूं भी पाण पचाईंदा हाणे इन्हनि खे बोरची थी रहणो पवंदो मतो सिंध जे अमड़िन में रब गैरत रखी आहे छो त सिंधी बोली ते खुदा जो करम आ मदीने जे मीर के भी कलमे वारो पाक मोहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी जे नक्शे कदम ते इन्हनि जिंदगी गुजारी आ यकीनन खुदा जो कसम आ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ओ सिंध जा मुसलमानो पाक मोहम्मद जे कलमे पढ़ण वारो पूरी दुनिया जा कलमे पढ़ण वारो मदीने जे मीर जे नक्शे कदम ते जेको जिंदगी गुजारी तो मैदान क़यामत में हुजूर जी शफाअत वठी जन्नत हलियो वो भी ज़मानो हो साहिवाल जी जेल में 80 आलमन खे एक कोठी में बंद कयो वियो आलमन जे आवाज के दबाइण जी कोशिश कई वई पर आलमन सगोरन जॾहिं आज़ान जो टाइम थियो सुभान अल्लाह ढरी थी वई आ वाइज भी खत्म आखिरी अल्फाज ॿुधो आलिम हिकड़े आज़ान ॾिनी अल्लाहु अकबर जेलर भजंदो आयो चे मुल्लो छिता थी विया हो छा हे मस्जिद ना है जेला उतों जे आलमन जो असां जेल के भी मस्जिद बनाईंदा हूं चई दे सुभान अल्लाह असां जमात सा नमाज पढ़ंदा से हिक जा आलम थी जमियत जा जोधा जवान थई जे ठीक आ तवा किए जमात सा ता पढ़ो हिक हिक के 80 कोठी में बंद करे छडियो 80 कोठन में पर जने आजान जो टाइम थियो 80 कोठन में आजान शुरू थी वई अल्लाहु अकबर जेलर जो दिमाग चकराए जी वियो भजंदो आयो हिक कोठी में कढी हिकड़ी कोठी में सभनी के वाड़ी जे मां 80 बांगू न थो बुधी सगा हिकड़ी बांग दियो आज मौलाना जी भी हिक ही बांग कुर्सी ते सदाई तवा वेठा होजो कुर्सी जा शौकीन असा नायूं कुर्सी तवा के होजे पर निजाम मुस्तफा होजे हिन जो कानून होजे असा तवा जा नौकर नारे तकबीर जमीयत उलमाए इस्लाम शाने कुरान शाने मोहम्मद मुस्तफा कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान अब हिन कुरान जो कानून खपेव न शायरा दुआ जो हिन कुरान में गैरत हिन कुरान में इज्जत आ जो हे कुरान असा के इज्जत ॾियण आयो आ वो अंग्रेजी कानून ॾेई असा जी इज्जत भी लुटन था गैरत शराफत लुटन था मोके एकड़े दोस्त मैसेज के जरिए बुधायो एकड़ी माई निकरी वही घर का बाहर काफी देर का पो मोटी आई मुड़स पुछुस त वई काडे छड़ो एतरे पुछण ते हुन चो ठीक आ मां तोखे ॾिसां थी थाणे ते फोन कई मां हाणे थी ॿधायां छो त कानून त पास थियल आ न मुड़स चयो त थाणे जे वञण खां मां अॻ में घर खां निकरी थो वञा 3 ॾींहं ॿाहिरि रही मोटी आयो पर गैरत हुयसि अची माई खे चई न रहे बांस न बजे भैसरी तलाक ॾेई चई घर तुंहिंजो न आहे घर मुंहिंजो आहे तूं निकिर जो असां जे अमड़िन में अल्लाह से गैरत नसीब कंदो हयाओ नसीब कंदो चो हे मदरसन जी मेहनत आ हे कुरान वारन जी मेहनत आ है आलमन जी मेहनत आ चो इंशाअल्लाह हिन धरती ते आलमन जी मेहनत सां धरती ते इस्लाम जो बोल बाला थींदो बस अल्हम्दुलिल्लाह वाइज खत्म आ दोस्तन के अर्जाद पंहिंजो मोबाइलूं बंद कयो तो सुठी खुशखबरी ॾींदो मां बंद कंदो तो ठीक आ अब तू भी पंहिंजी बंद करो
सुठी खुशखबरी ॾियांव थो ॾियांव या न ॾियांव जेके ॾियो चओ था उहे ॿई हथ मथे कयो ॾियांव ऐं यकीनन जॾहिं क़यामत में का नेकी न हूंदी पोइ चवंदो मौली साहब इहे रोज़ाना खुशखबरियूं ॿुधायो आहे अब वे काॾे थो वञे ऐं अहिड़ी सुठी खुशखबरी